रसूल करीम असुल ॻाल्हि स्कूल काफ़ी अरसे खां बंदि आहे, हिनखे 2-4 साल थी विया आहिनि ऐं बंदि कोन्हे, बहरहाल खुलियल आहे। हिते मास्तर बि आहे। हिन जो कारण असुल आहे त हितां जी हिकिड़ी लोकल लैंड ग्रेबर माण्हू आहे जेको स्कूल ते कब्ज़ो करणु चाहे थो। भितूं दरवाज़ा इहे सभु पटे खणी आया आहिनि। इन में इंतिज़ामिया हिननि सां मुलविस आहे। इंतिज़ामिया जॾहिं खां वठी इहे सर्वर सातो आयो आहे उन इहो सॼो फिल्म करायो आहे। स्कूल असांजे तबाह करण में उन जो हथु हो, उन इहो करायो आहे सभु कुझु। ऐं स्कूल असांजो बर्बादु थियो आहे। 400-500 ॿार जेके आहिनि घर भेड़ा आहिनि जिन्हनि खे तालीम नथी मिले। स्कूल जा वण कपे खणी विया ऐं इलीगल दरवाज़ो थियो आहे, भितूं पटे खणी विया। हे लैंड ग्रेबर कब्ज़ो करणु चाहे थो, हिते पंहिंजी उता कढणु चाहे थो, स्कूल खे बर्बादु करणु चाहे थो, जंहिंजी असां पुरज़ोर नमूने सां अपील कयूं था ऐं इन अमल खे निजूं था त इंतिज़ामिया जेको आहे मथी चीफ सेक्रेटरी, वज़ीर आला सिंध, तालीमी इदारा ऐं ॿिया वसवारा इदारा इन जो तहरीक वठनि त इन ज़ालिम जेको सर्वर में किरदार ते पुॼाइनि ऐं स्कूल खे चौधीवारियूं अचनि, रीमॉडलिंग थिए ऐं स्कूल हले। 400-500 ॿार असांजो बेघर आहे।